अॼु त ॾाढा ख़ुशि था लॻो। हा डबो, जॾहिं न बिलो बाग बहार हूंदी आहे त असांजे मुरझायल मुर्ग ते ॼणो माक पवंदी आहे। साईं शाइराना अंदाज़ जा आहियो न, इन जे ई करे त बिलो बेगम खे तव्हां पसंदि आहियो। ईअं नाहे डबो। तव्हां केरु आहियो, कंहिंमें कमु आहे? नालो ॿुधी आई आहियां बहार बानो जो। हा, बहार बानो जी शख़्सियत ई अहिड़ी आहे जेका माण्हूअ खे दीवानो बणाए छॾींदी आहे। दीवानो। तव्हांजो तारुफ़? बिलो जो परवानो। परवानो त शमा जो थींदो आहे, बिलो जो कीअं? इहा ख़बर आशिक़नि खां पुछ त कीअं पंहिंजो सभु कुझु लुटाए था छॾनि। छा थो मिले तव्हांखे? करार। पैसनि ते मिलियल करार? तव्हांखे करार थो ॾे? अजीब माण्हू आहियो। हाणे सभु कुझु पैसनि ते ई थो मिले। उहो वक़्तु वियो जॾहिं ॾुध में माण्हू मखण मिलाए मुफ़्त में ॾींदा हुआ ऐं जॾहिं खीर खपाइण खे ऐब सम्झो वेंदो हुयो। सुठी मालूमात आहे तव्हांखे। ही अयाज़ साहब आहे, शाइरी बि कंदो आहे। मूंखे लॻे थो अयाज़ नाले माण्हुनि ते शाइरी थोरो सवायो असरु थींदो आहे। आशिक़ मिज़ाज आहियूं, हुस्न कमज़ोरी आहे पंहिंजी। हूअं तूं कंदी छा आहीं? बहार बानो खां ज़ाती सवाल पुछण आई आहियां। नामुमकिन आहे, हू तोखे कुझु बि न ॿुधाईंदी। हिकु औरत ॿी औरत खां कुझु बि न लिकाईंदी आहे। इहा ई त तुंहिंजी भुल आहे। हिकु औरत ॿी औरत जी दुश्मन हूंदी आहे। मूंखे लॻे थो तूं हुनजो इंटरव्यू करे अख़बार में छपे हुनखे बदनाम करणु चाहीं थी। न, मां पॉपुलर कंदीमांसि। इहे सभु ॻाल्हियूं आहिनि। तव्हां साफ़ ई अजीब मख़लूक आहियो, रुगो पंहिंजो मतिलबु। मां सहाफ़ी न आहियां। ख़्याल त साॻा अथई। ॾिसो, तव्हां बहार बानो खे सॾु कयो। महिरबानी कयो मुंहिंजो वक़्तु न विञायो। बहार बानो आराम में हूंदी। तूं असां दिलि जलनि जो इंटरव्यू कर। जेकॾहिं न वणे थो पोइ पैसा वापसि। ठीकु आहे, हलो तव्हांजो इंटरव्यू वठूंगा। अच्छा डबू, असांजे लाइ चांहि जो बंदोबस्तु कर। हाणे को आया साईं? अचो।